जय झूलेलाल। असांजे चैनल में तहां सभिनीनि जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां। अष्टरत्न महिलाउनि जो थियो सम्मान। राष्ट्रीय अध्यक्ष माया कोडवानी जी ने ॾिनो वीडियो कॉन्फ्रेंसिंग जे ज़रिए संदेश। भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ प्रदेश महिला विंग जे द्वारा महिला दिवस जे अवसर ते विशेष आयोजन कयो वियो, जंहिंमें सभई इकाई जी महिलाऊं वॾी संख्या में शामिल थियूं। कार्यक्रम की शुरुआत वरुण अवतार जी जे समक्ष दीप प्रज्वलित करे ऐं माला अर्पण करे कई वई। उनखां पोइ झूलेलाल जी जी आरती गाई वई ऐं उनखां पोइ गीत गायो वियो, धर्म जे लाइ जियूं असां, धर्म जे लाइ जियूं असां, समाज जे लाइ जियूं असां। कार्यक्रम की गति प्रदान कई वई। अतिथि देवो भव जी संस्कृति निभाईंदे हुए सभई अतिथियुनि जो सम्मान कयो वियो ऐं उनखां पोइ संगोष्ठिक विषय जे रखिया विया। आधुनिक जी अंधी दौड़ एवं बढ़ते डिवोर्स, टूटे रिश्तनि जी विषय भर में ॾींहं भर चिंतन मंथन हलियो। मुख्य अतिथि दीपिका शदारी ने कार्यक्रम की सराहना कंदे हुए चयो, महिलाऊं अतुल्य आहिनि, उन्हनि जो सम्मान सेवा ही समाज के अॻिते वधाईंदो आहे। अतिथि बरखा जसूजा जी ने चयो कि जॾहिं हर हिक नूं पंहिंजे ससु सहुरे खे पंहिंजे माउ बाप जी तरह सम्मान ॾींदी त हिकु बि वृद्धाश्रम न ठहंदो ऐं असांखे परिवार में हिक दूसरे जो सम्मान करणो खपे ऐं समय ॾियणो खपे। वशिष्ठ अतिथि महंत मीरा देवी जी ने सभई महिलाउनि खे महिला दिवस जी वाधायूं ॾिनियूं ऐं आशीर्वाद ॾिनो ऐं चयो कि असांजी एकता ही असांजे समाज खे अॻिते वधाईंदी आहे। ब्रह्म कुमारी भेण राखी जी ने भी संदेश ॾिनो कि आंतरिक सेल्फी पर ध्यान केंद्रित कयो, पंहिंजे पाण खे समय ॾियो, अभिमान न कयो, ईगो जे कारण ही रिश्ता प्रभावित थींदा आहिनि ऐं ज्यादा सोचण सां भी डिप्रेशन जा मरीज वधंदा था वञनि पिया। त हीअ ॻाल्हियूं वॾी त न आहिनि, पर हीअ नंढी नंढी ॻाल्हियूं सोचण वारियूं आहिनि, जेको इन्हनि खे वॾो ठाहींदो आहे। इन जे लाइ असांखे चीजुनि खे हमेशा हिकु हल्के रूप में वठणो खपे, ॻाल्हियुनि खे एकदम ईअं पकड़े न रखणो खपे ऐं हर ॾींहुं ध्यान व सेवा करणी खपे। कार्यक्रम में 2 प्रमुख विषयनि ते चर्चा थी, जंहिंमें मुख्य वक्ता पुष्पा वल्यानी ने टुटल रिश्तनि खे अॻिते वधाइण ऐं तलाक जे विषय में पंहिंजा वीचार रखिया ऐं चयो कि इहो कारण असां सभई ॼाणंदा आहियूं ऐं इनखे निवारण करण ही हिक ॿिए जे मथां विश्वास करणु आहे, दिखावे सां दूर रहणा आहे ऐं पंहिंजी सभ्यता संस्कृतिअ खे ध्यान में रखणो आहे ऐं पंहिंजे रीति रिवाजनि खे भी अपनाइणो हूंदो। कई बार तलाकनि जो कारण छोकिरीअ जे परिवार वारनि जी भी ग़लती हूंदी आहे कि उहो अत्यधिक फोन ते ॻाल्हाईंदा आहिनि। त इहो असांखे पंहिंजे ॿारनि खे कम समय में महत्वपूर्ण ॻाल्हियुनि खे चर्चा करणी खपे। अनावश्यक ॻाल्हियुनि वधाए चढ़ाए करे परिवार खे तोड़ण जी ॻाल्हि न करणी खपे। पहिरों छोकिरियुनि खे शिक्षा ॾी वेंदी हुई कि ससुराल ही सभु कुझु आहे, कीअं भी करे कुझु भी करे ऐं तोखे उते रहणो अथई, ऐं अॼुकल्ह ॾाढो सहारो ॾेई करे उन्हनि खे कमज़ोर ठाहियो थो वञे पियो, बस संयुक्त परिवार सां दूर करे रहिया आहिनि माण्हू। उहे सुषमा जेठानी जी ने चयो, दिखावे जी आंधी दौड़ में समाज मर्यादाउनि जो उल्लंघन तो करे रही। कपड़नि खे खान पान दिखावो एतिरो ज्यादा वधी वियो आहे कि माण्हू इन्हनि खे पंहिंजे जीवन जो उद्देश्य ठाहिण लॻा आहिनि। परेशानियूं वधी चढ़ी करे अचनि थियूं पयूं। इन जे लाइ इन सभिनी हिकु हद ताईं पाण खे दूर रखणो आहे, तॾहिं समाज हिकु सही दिशा में अग्रसर थींदो। कार्यक्रम में प्रथम सत्र जो संचालन कंचन दिवानी जी ने कयो ऐं रेनू मनूजा जी ने कयो। द्वितीय सत्र जो संचालन गरिमा शाहानी जी ने ऐं प्राप्ति शिवाशानी जी ने कयो। कार्यक्रम में वीडियो कॉन्फ्रेंस के जरिए भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माया कोडवानी ने पूर्व गुजरात मंत्री जी ने महिलाउनि खे संदेश ॾिनो ऐं उन्हनि चयो कि पुरुष असांखे सम्मान ॾींदा, पर उनखां पहिरों महिलाउनि खे सम्मान ॾियनि, पंहिंजे आत्मविश्वास खे वधाइनि ऐं ईश्वर निर्माण जी शक्ति आहे हिक नारी। असां ख़ासि आहियूं ऐं असांखे हिक ॿिए खे ही अॻिते वधाइणो आहे। असांखे हिक ॿिए खे सम्मान ॾियणो आहे, ईर्ष्या न करणी आहे, छोकी इन सां असां अॻिते न वधी सघंदासीं। इहो सम्मान करण भी हिकु गुण आहे, इनखे उभारणो आहे ताकि हर क्षेत्र में समाज जी महिलाऊं अॻिते वधनि। कार्यक्रम में अष्टरत्न महिलाउनि जो भी सम्मान कयो वियो, जंहिं कोरोना काल में अत्यधिक सेवा ॾिनी हुई, जंहिंमें करुणामयी तनुजा लखमानी, दिव्य मूरत निर्मला जैसवानी, जीवन दायिनी जस्ती देवी चिमनानी, शक्ति रूपा देवी पंजवानी, मधुर मूरत मधु बहादुर, वात्सल्य मूरत रेखा आहूजा, दीप शिखा प्राप्ति वासानी, निर्भया शकुंतला देवी ठाकुर,
सिंधु संस्कृति हेमी देवी चंदवानी खे श्रीफल शॉल ॾेई करे स्मृति चिन्ह ॾेई करे सम्मानित कयो वियो। कार्यक्रम में प्रांतीय अध्यक्ष विनीता भावनानी जी जे द्वारा रायपुर, बिलासपुर, कोरबा, कांकेर, बिल्हा, भाटापारा, चक्करभाटा, धमतरी, भिलाई, तखतपुर, राजनांदगांव, दली राजरा, राजिम इकाईअ खे सम्मानित कयो वियो। कार्यक्रम में मंजू सुंदरानी, सुनीता तीर्थानी, रेशमा, रेखा, सपना कुकरेजा, राधा राजपाल, माया गिडवानी, अशोक नेनमानी, अशोक माखीजा, देवेंद्र शर्मा, महेश दरियानी, विकास रूपरेला, भरत रामानी, कैलाश शादिजा, देवानंद शर्मा, डिम्पल शर्मा, कंचन मलघानी, ज्योति पंजाबी, कमला राघवानी, नीलू गिडवानी, मनीषा जमनानी, राजकुमार घिंगानी, किरण तोलानी, प्राची सजनानी, नीता मोटलानी, श्वेता आसवानी, कविता चंगलानी, मोहिनी खूबवानी, साक्षी खटवानी, मोना मंगलानी, पुष्पा मोटवानी अन्य सदस्य शामिल हुया। हिन विषयन ते हिकु नाटक चक्करभाटा जी टीम जे द्वारा तैयार कयो वियो हुयो, जेको नाटक जे माध्यम सां ॿुधायो वियो कि कीअं असां दिखावे जी आंधी दौड़ में दिशाहीन थी करे भटकी रहिया आहियूं। दुर्ग जी प्रस्तुति में सभई त्योहारनि जे माध्यम सां हिकु पारंपरिक प्रस्तुति ॾिनी वई। तखतपुर एवं बिलासपुर जी टीम जे द्वारा दर्शायो वियो कि हमेशा जागरूक रहो ऐं सभिनीनि खे जगाइणो आहे। नारी शक्ति में अदम्य शक्तियूं आहिनि, उहो चाहे त हर घर खे स्वर्ग ठाहे करे समाज जी बुराइयुनि सां मिटाए थी सघे पई। दीक्षा केलवानी, आकांक्षा, नैन्सी, भूमि, वर्षा, प्राची, रोशनी, अंजलि, दीपा, प्रियांशी, मनीषा झुमनानी, भूमि ऐं अन्य साथियुनि जो सांस्कृतिक सम्मान प्रदान कयो वियो। हिन कार्यक्रम में विजय दुसेजा, गोविंद दुसेजा, जगदीश जग्यासी भी शामिल थिया। कार्यक्रम जी जानकारी मीडिया प्रभारी ट्विंकल आडवाणी जी जे द्वारा ॾिनी वई। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।